मीठा में बेदाया मैं को मिलन पे नहीं देते ओके रह तू आने मैं पे नहीं देते। दोस्तों सुहारी सिंध सुर ऐं संगीत जी दुनिया सां भरी पई आहे। सुर संगीत जो फन बि असां वटि इलाही ज़माने खां वठी क़ाइमु आहे। ॻाइण वॼाइण जे लाडलनि फनकारनि ऐं केतिरा ई आवाज़ जादूगरनि खे वक़्त ब वक़्त सुहारी सिंध पंहिंजे हंज में निपाईंदी पई अचे। हिन सरज़मीन जी सर संगीत जी ॼाणनि ऐं बि हमेशह खां ई पंहिंजी सरसब्ज़ ज़मीन ऐं खते जो नालो ॾींहं ॾींहं मशहूरु कराइण में का कमी नाहे छॾी। अहिड़नि सुर संगीत जे फर्ज़नि मंझां फोटो ख़ान दरदार जो नालो बि सिंध जी चोटी जे फनकारनि में शुमार थिए थो। महिरबानी की तवई पर मोह ॾेखारण खां बि वाटवी दे अखो करी वाटवी दे अखो करी नाज़ुक निहारण खां बि महिरबानी की तवई पर मोह ॾेखारण खां बि। दोस्तों फोटो ख़ान दरदारी जी नंढपण खां वठी ॻाइण लाइ दिलि पई उदमा खाईंदी हुई। फोटो ख़ान दरदारी जो जनमु दरदारी बिरादरी जे मोज़िज़ शख़्स मोहतरम शेर मोहम्मद दरदारी जे घर में साल 1956 धारे ॻोठ आलम ख़ान दरदारी भरिसां सिहाड़ी तालुके शहदादपुर ज़िले सांगड़ में थियो। संदसि वालिद तमामु मिस्कीन हूंदा हुआ, जंहिं सबब जे करे हिन सुरीले फनकार जी तइलीमी तरबियत सुठी न थी सघी। नतीजे तौरु हू पढ़ाई छॾे ॻाइण जी कसरत सां लॻी वियो। नंढपण खां वठी राग ॻाइण सां तमामु घणी दिलचस्पी हूंदी हुयसि। दोस्तों संदसि वालिदैन राग ॻाइण खां खेसि मना कंदा हुआ, मगर फोटो ख़ान दरदारी सुर संगीत जी दुनिया सां सिलहार जी चुको हो। वालिदैन जी मना बावजूद हिन ॻाइण खे अवलियत ॾिनी। रियाज़ कंदो कंदो नेठि वञी ॻाइण में नालो कढायईं। जंहिं ज़माने में फोटो ख़ान दरदारी खे ॻाइण जो रंग लॻो, उन ज़माने में मिस्री फ़क़ीर सिंध जे फनकारनि में वॾो नालो हूंदो हो, जंहिं खां मुतासिर थी दोस्तों फोटो ख़ान दरदारी हारमोनियम ते ॻाईंदे वधंदो हो। मिस्री फ़क़ीर जे ॻाइण खेसि एतिरो त मोहे छॾियो जो जिते बि मिस्री फ़क़ीर ॻाईंदो हो त फोटो अची संदसि भर में वेही खेसि ॿुधंदो हो। तू त सजण साॻी जाए पोनिया पानी गंजा महबूब छो मुकाए घुराए बि घुर करे छा खां ऐं छा लाइ तालिब मौला खे खणी सची ॻाल्हि सुणाए जे निभाए सघी त निभा न त बि दिलि भर हो मिस्री फ़क़ीर जो मदह हूंदो हो। हर दम मिस्री फ़क़ीर जा कलाम हिंगारींदो वधंदो हो। बाद में मशहूर फनकार आबिद अली हिंगोड़े खां बाक़ाइदे ॻाइण जी तरबियत वरिताईं। दोस्तों हिन जी तमन्ना हुई त आउं मिस्री फ़क़ीर जो शागिर्द थियां। संदसि उहा ख़्वाहिश बि पूरी थी ऐं उहो ई सबबु हो जो फोटो ख़ान दरदारी जे ॻाइण ते मिस्री फ़क़ीर जो असरु एतिरो रहियो जो फोटो ख़ान जो आवाज़ बि मिस्री फ़क़ीर जी आवाज़ सां मिलंदो हो। राग जे हवाले सां मुल्का मुल्क पज़ीर मिलियसि। पाण पंहिंजे सुरीले ऐं सोज़ भरे आवाज़ में ॻाईं। दोस्तों महफ़िल में वेठल माण्हुनि खे मदहोश बणाए छॾंदो हो। दोस्तों संदसि परस्तार संदसि आवाज़ ते आशिक़ हूंदा हुआ। उन सबब करे संदसि गायकी में आवाज़ में एतिरो त असर हो जो कंहिं सादे सूदी शाइरी खे बि आवाज़ जे रूप में लाजवाब बणाए छॾंदो हो। लख भलाई असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं भली यार आए तुंहिंजूं लख भलायूं।
पाण हल्के फुल्की मौसीक़ी में नीम क्लासिक रंग भरण जो पूर्ण माहिर सॼो वेंदो हो। दोस्तों कॾहिं बि धारियुनि धुनियुनि में न ॻाईंदो हो। देसी धुनियुनि में ॻाइण जो लाजवाब तरह जो फन हुयसि। दोस्तों फोटो ख़ान ज़रदारी सिंध जो मशहूरु फ़नकार आहे जंहिंखे तमामु घणो पसंदि कयो वञे थो। दोस्तों हू सिंध जो महान फ़नकार आहे जंहिंखे तमामु घणो सिंध में पसंदि कयो वञे थो। दोस्तों हुनजा आवाज़ कलाम तमामु घणा सिंध में मशहूरु ऐं मक़बूल आहिनि। मुंहिंजे हथ जो रुमाल कंहिंखे न ॾिजां, मुंहिंजो प्यार अखि सां सारे सांड रखजां, मुंहिंजे हथ जो रुमाल। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि असांजी वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशा अल्लाह ताला अॻी वीडियो में गॾु।